नाजरीन अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगो में बासरनि जी ॾाढ ख़िलाफ़ रवासिन जो शाकिर क़ाइम खानी मुबारक ऐं शाहिद क़ाइम खानी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त जवाबदार धुर जे माण्हुनि कामरान नूर इमरान नूर क़ाइम खानी ऐं संदसि साथियुनि बिला जवाज़ हथियारनि सां हमिलो करे असांजे ॿिनि ॼणनि शहरोज़ ऐं इमरान क़ाइम खानी खे धक हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे, जेके हैदराबाद में दाख़िल आहिनि। जवाबदार धुर जा माण्हू ॿीहर हमलो करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार धुर जे माण्हुनि सां हथुंगो पुलिस पोस्ट जो इंचार्ज सालेह पञारो बट बणियल आहे, जेको असां खां पैसा घुरण समेत कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मुंहिंजे भाउ शहरियार खे हथुंगे बस स्टैंड ते सरेआम उसामा क़तल कयो, जेको हुन केस खां हथ खणण जे लाइ ही नूर वारा जेका क़सम वारा आहिनि, इमरान नूर, कामरान नूर, फरहान नूर और अदनान नूर, ही बासर माण्हू ही असां ते हर डेली हमिलो कंदा आहिनि। हथुंगो पुलिस बिल्कुलु उन्हनि सां मिलियल आहे, असांखे जाम तंग करे पई ऐं मिट ते जेको आहे उन्हनि जा पुलिस वारा वठा लॻी पई आहे। अगरि असां FIR करायूं था त असांजी FIR कोन थी थिए, असां कोर्ट जे तरफ़ां FIR कराई आहे। ऐं कल्ह राति वरी मुंहिंजे भाउ शिरोज़ खे धक हणे वरी उल्टी असांजे मथे FIR कराए छॾी आहे। असां हाणे केॾा वजूं, असांखे इंसाफ़ खपे। ये जेका वॾेरा आहिनि सियासी पार्टियूं आहिनि, ही सभु इन्हनि सां गॾु आहिनि। ही पुलिस हथुंगो पुलिस ही सालियो जेको SI आहे हथुंगे वारो, ही ब्लैकमेल करे वियो, असांखे चए थो पैसा ॾियो न त तव्हांखे ॿधंदो, असांजी FIR कटंदी। हिननि अॻी धुर खे कोन ॿधंदो, हुननि खे वरी हुननि खे तासुब ॾिए वियो, चयो तव्हां वेठा हुजो, हुननि खे आउं झलंदो। रोज़ असांजे कूड़ी FIR करे छॾंदा आहिनि, न को ॻाल्हि पाणी अचे असांजे घरनि ते हमिलो कंदा आहिनि। असांखे चवंदा आहिनि केस खां हथु खणो, असां ना खणूं त असांजे कूड़ी FIR कटराए असांजे बदिराईंदा आहिनि। असांजी पुलिस बीठी हूंदी आहिनि। असां वटि जेका पहिरीं FIR कटाई उनजी CCTV कैमरा फुटेज पई असां वटि, सबूत असां वेठा आहियूं हुते। 1:30 बजे टाइम हुननि ॾिनो, 1:30 बजे खां 8 बजे खां वठी 2 बजे ताईं असांजी CCTV फुटेज चकी ते लॻी पई आहे, हुते वेठा आहियूं, पोइ बि असांजी FIR कूड़ी कटे छॾी। हिननि वसवारनि सां इंसाफ़ जी अपील कई है। ॿी सूरत में DIG शहीद बेनज़ीर आबाद जी ऑफिस अॻियां भुख हड़ताल कैंप हणंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।